अज़मत वालिदैन कहीं भी आम इंसान के इन ते ॻाल्हाइण जी ताक़त नाहे त पीउ माउ जी अज़मत छा थींदी आहे। अज़मत वालिदैन बयान करे त महबूब मुस्तफ़ा साईं पाण बयान करे। अज़मत वालिदैन बयान करे त रब्बुल आलमीन पाण बयान करे। बाने ते जीअं अल्लाह जे ज़ात जा अणखुट एहसान ऐं थोरा आहिनि, जो इंसान कॾहिं बि रब साईं जा पंहिंजे हयाती में थोरा लाहिण त छा पर ज़बान सां ॻणे ऐं ॻाए बि नथो सघे। जो रब साईं ठपो हणी छॾियो ला तो सुहा तव्हांजे वस में नाहे जो ज़बान सां ॻणे सघे। रब साईं जा थोरा भी अणखुट अबे ऐं अम्मड़ जा थोरा भी अणखुट। रब्बुल आलमीन अम्मा जे पेट जे ऊंधाई में हेड़ो गुलाब जो गुल पो तैयारो करे त अम्मड़ वरी रात जे ऊंधाई में हिन गुलाब जे गुल जी संभाल पई करे। अल्लाह साईं इन आयत जे अंदर पंहिंजो हक़ ऐं पीउ माउ जो हक़ गॾे ॿुधायो। मूंसां जेकॾहिं बुखार जे करे निड़ी साथ न ॾे त तव्हां थोरो साथ ॾिजो। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत में पंहिंजे हक़ सां गॾो गॾु अबे अम्मा जो हक़ बयान कयो। तव्हां तफ़सीरन खे खोले पढ़ो। इल्ला इया चई वरी मुत्तसिल वबिल वालिदैन एहसाना चई लिखियो पियो आहे तफ़सीरन जे अंदर पैदा करण वारो त अल्लाह हुआ पर उनखे संभालण वारा त पीउ माउ हुआ। रब साईं जॾहिं बानड़े के पैदा थो करे त न हथ में कंहिं शइ पकड़ जी ताक़त आ, न पाण तड़ करण जी ताक़त आ, न लटन पाइण जी ताक़त आ। अहिड़ी बेहिसीअ वारी हालत में बानड़े के पैदा कई। उन टेम ते इन बेहिस बेसाह बचड़े जे मथां जेकॾहिं सजी सजी रात ओजागा करे इन जंहिं बचड़े के ॾंद भी कोन्हे पंहिंजे छातीअ मां ड्रो कराइण वारी ज़ात अम्मा जी। मां त हीअं चवंदो आहियां ॿिया सभई पीउ जा थोरा छॾियो, ॿिया सभई अम्मड़ जा थोरा छॾियो। ओ उन डिलीवरी वारी रात जॾहिं हे साहब ॼमे पियो जेको पीउ अस्पताल जे ॿाहिरि टेंशन में हो, परेशानीअ में हो, हिन जे ख़र्च जे लाइ पैसा गॾु पो करे छड़ो उन रात के भी ॿधु त हे 100 साल ज़िंदगी गुज़ारे त भी हिक रात जो थोरो न लाए सघे। ॿियो त अञा छॾेसि, ॿियो खाधो खाधई अबे जे कुल्हनि ते चढ़ी घुमियो, अबे हिन ते ख़र्च कया, अबे जेके गन ॾिना उन्हनि शयुनि खे छॾे। पर अस्पताल वारी रात जंहिं अबे जे ज़हन में दिल में हिन जे लाइ 100 तमन्ना हुयूं न छड़ो उन रात के वठूं तॾहिं बि हिन यार जे वस में नाहे त पीउ जो थोरो लाए। अंबड़ जीजल सजी जिंदगी वारे थोरन के छड़े करे फकत उन रात वारे तकलीफ वारे घड़ीअ के वठूं। सोना तू सजी जिंदगी पियो, सजी जिंदगी जीजल जा कदम चुमी वो पानी पियो तभी उन मकाम के न पचंदे वो थोरो न लाहींदे जेको अंबड़ तुझे अचन जे करे तकलीफा ॾिठी। कुरान तकलीफा ॿुधायूं वहनन अला वहन। ता कदे तफसीरन के खोले त ॾिसो वहनन अला वहन जो केॾो तफसीर लिखियो पियो आहे।
कल अबो जवान हो बच्चो नंढड़ो हो, अज अबो पोड़ो थियो आ बच्चो जवान थियो आ, बच्चो जवान थियो चवे तो त अबो भी दिमाग जो चरियो आ, अम्मा भी दिमाग जी चरी आ। सुभाणे तू पोड़ो थींदे तुझा बच्चा जवान थींदा, पो ॾिस जाए त तुझा बच्चा तुझे ला छा था चवनि। मां हीअं अवां वाइज़ ॿुधंदा रहंदा हो, मां हीअं लफ़्ज़ चवंदो रहां थो वाइज़नि में, चल रब बाज करे असांजा हाल असांजा अमाल असांजा अफ़आल अहिड़ा थी विया आहिनि जेकॾहिं पत्थरनि जो मींहुं वसाए तॾहिं बि मर्ज़ीअ वारो। असांजा अमाल अहिड़ा थी विया आहिनि जेकॾहिं आसमान मां बाहि मोकिले इन्हनि इंसाननि खे साड़े तॾहिं बि मर्ज़ीअ वारो। मां हिकिड़ो ॾुखाईंदड़ जुमिलो तव्हांखे ॿुधायां। बेहतरीन असांजे सिंध जो आलिम दीन आहे, इंतिहाई नेक सीरत फ़कीर माण्हू हर साईं मोहम्मद ईसा टांवरी साहब उन ॿुधायो त असांजे इलाइक़े में अबो वेचारो बीमार थी पियो, उनखे हिकिड़ो पुटु अस्पताल खणाए वियो, पो जेको ॿियो पुटु घर में हो उहो घर में रहण वारो पुटु अस्पताल वारे भाउ को पुछापो करे ॾे ख़बर बाबो अञा जेरो आ छा थो चवे। पुटु तो पुछा करे पंहिंजे अबे जे लाइ भाउ को पुछा थो करे त बाबो अञा जेरो आ छा। उहो पुटु जंहिंजे लाइ अशी दाड़ीअ वारो सॼी राति रोईंदो अथसि, पारत कंदो अथसि, मुंहिंजा रब मुंहिंजो बच्चो परदेस थी। उहो पुटु जंहिंजे लाइ न मानी तो खाए न पाणी तो पीए त बच्चे जी ख़बर पवे त तबियत कीअं अथसि। हाणे खाए पीए थो, बच्चो अस्पताल में खाइण पीअण बंदि थो करे, पीउ माउ घर में खाइण पीअण बंदि था। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। वालिदैन जे अज़मत मां छा बयान कयां, रब करीम ॿई जुमला ॿुधाया। ओ नौजवानो अॼु दुनिया लाइ काथे पहुची चुकी आहे। अॼु पीउ सां को ठहण जे लाइ तयार न आहे, अॼु अमल जी जल सां को ठहण जे लाइ तयार न आहे। अबे जो रिश्तो कहिड़ो आहे, अम्मा जी जल जो रिश्तो कहिड़ो आहे। सॼी दुनिया जे रिश्तनि ते नज़र कर, पीउ माउ जहिड़े रिश्ते जहिड़ो कोई रिश्तो ई न थींदई। सॼी दुनिया जा रिश्ता ॻोल दोस्त अहबाब मिट माइट, अबे जहिड़ो रिश्तो न थींदो, अमड़ जहिड़ो रिश्तो ॿियो न थींदई, न थियो आ न थींदई, न थियो आ न थींदई। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1450 साल अॻु में फरमाया, मुंहिंजे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो जो पीउ माउ जा नाफ़रमान थी वेंदा। अॼु कोन्हे पीउ माउ जो हथ, पोड़ो वेचारो पंहिंजे में रोअंदो थो अचे। अमड़ जी जल वेचारी पंहिंजे मुंहुं अखियुनि मां गोड़ा हारींदी थी वञे। अबे जी ॿिए में दबिया, भाइटनि में अञा मताऊं में दकरे, ॿियनि सोटनि में मताऊं में दकरे। अलाए छा थियो आहे जो अबे जी पंहिंजे पुट माउ में द ख़तम थी वई आहे। न हिकिड़ो तव्हांखे ॿियो बि मिसाल ॾियां, हालानी जो तव्हां अखबारात में भी पढ़ियो, नेट ते भी आयो। हिकड़े पोड़े अबे के टई पुट इस्लामाबाद में ऑफिसर, घणा पुट, टई पुट इस्लामाबाद में ऑफिसर। बाबा इन पोड़े गरीब मिस्कीन, इन पोड़े गरीब पंहिंजे बच्चन के पढ़ाइण जे लाइ केॾा न ख़र्च कया हूंदा।
बच्चन के ऑफिसर बनाइण जे लाइ अज जेके नौकरियुनि में तिनके पतो आ त ख़र्च केॾो थींदो आ। फीस जो ख़र्च जुदा, ड्रेस जो ख़र्च जुदा, ऑफिसरनि खे ॾियण जो ख़र्च जुदा। उहो त वेचारो मिस्कीन गरीब पंहिंजे बच्चन के जो ऑफिसर बनायो हुंदई त केॾा न कशाला काटिया हूंदा। उहा त हुन अबे जे सिर खे ख़बर हुई। पुट त चवंदो बाबा ड्रेस पुरानी थी वई आहे, ॿी मूंखे ड्रेस वठी ॾे, बसि हिकिड़ी ॻाल्हि से अब इहा ड्रेस पुरानी आहे। न ॾिसंदो त अबे जी जेब छा थी चवे, अबे के कुछ आहे भी सयूं कि न नाहे। अब ये बूट पुरानो थियो, ए मैचिंग में नथो बीहे। अल्लाह अकबर वेचारो टई पुट इस्लामाबाद में अकेलो पान घर में रहे तो पोड़प वटे में वडी बीमारी पोड़ पया। हर सही हमादुल्ला हाले जी वारा वडा रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा, अब पोड़प आहे पीर मर्द से सब मुरीद। जुमलो समझो, पोड़प आहे पीर मर्द से सब मुर्शिद दे मुरीद वेझा वेझा थींदा न त पोड़प दे भी मर्द वेझा वेझा थींदा। उनखे मिटन माइटन चयो, ओ चाचा तू त बच्चा पढ़ाए ऑफिसर क्या। ओ चाचा तू त बच्चा पढ़ाए ऑफिसर क्या। तू पंहिंजे टिन बच्चन जे हूंदे कॾहिं हुन जो मोहताज कॾहिं हुन जो मोहताज छो नथो पंहिंजे बच्चन ॾे वञे। तुझे बच्चन जे तोड़े पहुचण खां बाद में असां खे उमेद आहे हिते जेको कर्ज़ पटियो थी उहो बि लाहे वेंदे, तुंहिंजा बच्चा बि ख़ुशि थींदा। वीचारो हितां पट सट करे जीअं जो इस्लामाबाद पातो आहे, इस्लामाबाद में पहुचण खां बाद में बच्चन खे ख़ुशि थियणो खपे। हाँ त असांजो अबो आयो आहे, बच्चा ख़ुशि थियनि। हाँ त असां अबे जी पाण ख़िदमत कंदासीं। बच्चन खे ख़ुशि थियणु खपंदो हो त असां पंहिंजे अबे खे राज़ी रखंदासीं। अबो जीअं जो पातो आहे, अबे जे पहुचण खां बाद में बच्चा पुछो था कनि ॿाॾे त ख़बर ओ चिटे जो ईअं हलियो आयो आहे, तूं इतला बि न ॾिनो आहे। अबो थो चवे दवा जे लाइ ओड़े पाड़े खां पटे पटे थकिजी पियो आहे। बच्चा अबो छा थो चवे, दवा जे लाइ ओड़े पाड़े को पैसा पटे पटे मां थकिजी पियो। अचो हाँ सही। बच्चन के चवे तो मां केखों रोज पैसा पटिया। हर को चए पो त टे पुट तुझा ऑफिसर हन। हाने पांजे बच्चन ते भी बार रखो चे तवां दे इन जे करे आयो आ त जेको उते कर्ज पटियो आ पैसा ॾियो उहे पैसा भी लाया। दवा हेतरी खर्च अचे थी न दवा जा भी पैसा ॾियो, वरी जेका बी दवा वठणी पवंदी उन जा भी पैसा ॾियो। पुट टे ॼणा, हिकिड़ो अबो जंहिं हिकिड़े अबे ये टई पुट जवान करे पाले करे ऑफिसर क्या हा, उहे टई पुट था चवनि असां पंहिंजा बच्चा पालियूं कि न तुंहिंजी दवा कयूं। पुट था चवनि असां पंहिंजा बच्चा पालियूं या तुंहिंजी दवा कयूं। इस्लामाबाद में तोखे ख़बर नाहे त ख़र्च छा हूंदो आहे। तूं ओॾो जो हेॾे आए ओॾे तोॾे मोकिलियो आहे। अबे ज़बान सां कुझु बि न चयो, चे तव्हां पंहिंजा बच्चा पालियो, मां हुनखे चवंदुमि जहिड़ो आहियां त हो मूंखे खाराईंदो। अल्लाह अबो वीचारो तो मोटी आयो, ॻोठ वारा पचण ते भला दे खबर कर्ज जो। चंहिंजे करे फ़कीर समझी ॾियो तॾहिं बि अल्लाह राज़ी थी। गरीब मिस्कीन समझी मदद कयो तॾहिं बि रब तव्हांखे खुटाईंदो कोन। पोइ उहो वीचारो वफ़ात करे वियो। अञा ॾुखाईंदड़ मंज़र तो ॿुधायां त उहो अबो वफ़ात करे वियो।
इतलाउ ॾिनो पुटनि खे त तव्हांजो अबो फोत थी वियो आहे। उहे पुट था चवनि त कफन वठी अबे खे गुस्ल ॼाराए दफनायोसि, असांखे बि मोकल मिलंदी त ईंदासीं। अबे उन ग़रीब खे गुस्ल ॿियनि ॼारायो, कफन ॿियनि पारायो, जनाज़ो ॿियनि पढ़ायो, तॾे ते ॿिया वेठा पुट तॾे ते बि न पढ़। बाबा साईं जॾहिं पुटनि खे पीउ जे मुंहुं ॾिसण जे लाइ टाइम न हुजे, पुटनि खे पीउ जे तॾे में वेहण जे लाइ टाइम न हुजे, पुटनि खे पीउ जे जनाज़े अचणो कफन जे लाइ पैसा न हुजनि, पोइ सच ॿुधाए त कावड़ कंदो कि न कंदो। अल्लाह को इन आयत में रब को बाद में वकज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana, अवल रब जो हक़ थी, पो अबे अम्मा जो हक़ थी। अबे अम्मा के राज़ी कयई त रब के राज़ी कयई। अबो अम्मा राज़ी न थई, तुजो खैरातूं, तुजो इबादतूं, तुजो निमाज़ूं, तुजो मस्जिदियूं, तुझो गरीबन मिस्किनन सां भलो हलण, हज उमरा कबूल न थई, कबूल न थई। ला यकबल अल्लाह हदीस पाक जा लफ्ज़ बीठा थी। अबो अम्मा राज़ी थी त रब कबूल भी कंदई, नाराज़ थी रब कुछ भी कबूल न कंदई। रब साईं मूंखे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अवां खे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।